तहरीक इंसाफ जे अॻवान फवाद चौधरी चयो आहे त मौजूदा हुकूमत पहिरीं इहो फ़ैसिलो कयो त PIA जो जहाज़ भरे उमरो कयो वञे। उमरे जे वफ़द में 4 बोर्ची बि शामिल हुआ। उन्हनि मां हिकु आलू गोश्त ठाहिण वारो आहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे फवाद चौधरी चयो त पाकिस्तान में बिजली ऐं डीज़ल जो बदतरीन बहरान पैदा थी चुको आहे। बहरान जो बुनियादी सबब मौजूदा हुकूमत जी बद इंतज़ामी आहे। 2 हफ़्तनि खां वधीक वक़्तु गुज़री वियो आहे, पर हिननि वटि तवानाई वारो वज़ीर नाहे। हुन चयो त मरियम औरंगज़ेब काउंसलर जे इलेक्शन वेढ़ी ॾेखारे पोइ सभु ख़बर पइजी वेंदी। मरियम नवाज़ ऐं मरियम औरंगज़ेब पाड़ी जी औरतुनि जी ताना हणंदियूं रहंदियूं आहिनि। पाकिस्तान जी सियासत खे हिननि औरतुनि हवाले नथो करे सघिजे। फवाद चौधरी जो वधीक चवणु हो त जेको कमु ज़ियाउल हक़ न करे सघियो उहो अॼु ज़रदारी कराए छॾियो आहे। अॼु पीपल्स पार्टी नून लीग में शामिल थी वई आहे। इलेक्शन कमीशन खां मुतालबो आहे त हिननि सभिनी खे हिकी चूंड निशान लोटो ॾिनो वञे।